सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे हर कंहिंजे मुस्कुराइण जो बि पंहिंजो पंहिंजो टाइम हूंदो आहे। असां थोरो हूंदे अमल कयूं न, हक़ीक़त में ॾिसंदासीं असांजो जीवन बदिलजणु शुरू थी वियो। ऐं मुस्कुराहट हमेशह पंहिंजे लाइ न, असां ॿिए जे लाइ पैदा कयूं। प्यार ऐं मोहबत ॿिए खे हिक ॿिए खे ॾियो, पंहिंखे पाण खे न, ॿिए खे। ऐं जो बहितरीनु तरीक़ो हूंदो आहे, जॾहिं मर्द सुबुह जो कम ते वञे या घर खां निकिरे, जेको बि कम ते वञे, त जेको उनको मोकिलाए घर में रहे, औरत घर में रहे, तो मर्द के हमेशा मुस्कुराईंदे विदा करे, कॾहिं बि मूड ख़राब करे न। जंहिं महिल बि वञे उन्हीं वक़्तु उनजो चहिरो बहकंदो रहे। उहा उनजी मुस्कुराहट पंहिंजे लाइ न हूंदी, उनजे लाइ हूंदी, पंहिंजो ख़ुशी ख़ुशी सां वञ। ऐं उहा उन मालिक जी आसीस एतिरी लॻंदी आहे, अगरि हुनखे मुस्कुराईंदो, मोकिलाईंदी ऐं हू वेंदो, त उहा उन मालिक जी रहमतुनि सां ईअं गॾु वेंदी, जो उनखे रस्ते में या उते कॾहिं का तकलीफ़ ईंदी न, उहो सदाई ख़ुशि रहंदो, ऐं जो भाग ऐं नसीब खुलंदो रहंदो। जेको ई कमु कंदो हुन भाग नसीब खुलंदो ऐं उहो अॻिते वधंदो ऐं वसंदो रहंदो। ऐं जॾहिं मर्द घर वापसि अचे, वापसि अचण महिल वरी उहो मुस्कुराईंदो अचे, कॾहिं बि पंहिंजो ख़राब मूड खणी करे घर में दाख़िल न थिए। जॾहिं हू मुस्कुराईंदो ईंदो, त पोइ जेको पंहिंजी मुस्कुराहट वारो भाग ऐं नसीब खणी करे ईंदो, उते जेका उनजी फैमिली हूंदी, घरवारी हूंदी, परिवार हूंदो, सॼो घरु हूंदो, उनखे ॾिसी करे सॼो घरु मुस्कुराईंदो ऐं उहो घरु सदाई हरियो भरियो रहंदो, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो। तंहिंजे करे इहे ॿई हिक ॿिए ॾे वेंदा न आहिनि, हिक ॿिए जे लाइ कंदा आहिनि। औरत ज्यादातर दुकान ते कोन वेंदी, मर्द ज्यादातर घर न ईंदो आहे, पंहिंजे दुकान सां वास्तो रखंदो आहे, कारोबार सां वास्तो रखंदो आहे। जॾहिं हू उनखां मोकिलाईंदी आहे, तो पंहिंजे लाइ न उनखे भाग ॾेई करे मोकिलाईंदी आहे, मुस्कुराए करे मोकिलाईंदी आहे। ऐं जॾहिं हू वापसि ईंदो आहे, उता भाग खणी करे ईंदो आहे, उन लाइ मुस्कुराहट खणी करे ईंदो आहे, जंहिंजे करे सॼो घरु बहकंदो आहे ऐं उहो घरु सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदो आहे, सदाई हरियो भरियो ऐं बहितर रहंदो आहे।